नाज़रीन, सहाफ़ी अज़ीज़ मेमण जे मुख्य जो जवाबदार है उन की गिरफ़्तारी अजय लालवानी जो साले पुट सहाफ़ी क़त्ल थिया है उन की कातिलन की गिरफ़्तारी जे लाइ बेनज़ीराबाद जा सहाफ़ी जेके उहे सरापा एहतजाजन नवाबशाह प्रेस क्लब सदर ज़ुल्फ़कार ख़ाशियली की अॻवानी में उहे DIG ऑफिस पहुता आहिनि। अचो संदन वीचार मालूम कयूं तो छा चवणा आहे। शहीद बेनज़ीराबाद डिवीज़न जो समय कलमकारनि धरणो आयो आहे। इहो शहीद अज़ीज़ मेमण जा जेके मुख्य कातिल आहे मुश्ताक सतो उहो गिरफ़्तार न थियो। अजय लालवानी जा कातिल गिरफ़्तार न थिया आहिनि जेके मास्टर माइंड आहिनि। असां सभिनी वसवारनि खे सिंध हुकूमत के IG सिंध के यो अपील था कयूं तो मेहरबानी करे इन कातिलनि खे गिरफ़्तार कयो। ॿी सूरत में असांजो हीउ एहतजाज कराची इस्लामाबाद ताईं थी सघे थो। असां सिंध हुकूमत के उन्हनि बोतारनि खे ॿुधाइण था चाहियूं जेकॾहिं अज़ीज़ मेमण जा कातिल गिरफ़्तार न कया विया तो हीअ तहरीक भरपूर नमूने सां इस्लामाबाद ताईं बि पहुचंदी। जेको सच लिखे थो उन्हनि खे जेको आहे दहशतगर्द करे उनखे मारियो थो वञे। असां उन्हनि खे ॿुधाइण था चाहियूं हीअ जेको असांजो एहतजाज हिते ख़तमु न थींदो। हीअ एहतजाज जेसिताईं जारी रहंदो जेसिताईं उनजा कातिल जेके मुख्य कातिल गिरफ़्तार न थींदा। अज़ीज़ मेमण जे कातिलनि लाइ गिरफ़्तारी लाइ को बि संजीदा क़दम कोन थो कयो वञे। असां वटि जेके इहे 5-7 माण्हू गिरफ़्तार थिया आहिनि इहे टारगेट किलर आहिनि। इन खां सवाइ जेको मुख्य कातिल आहे जंहिंजे निगरानी में हिकिड़ो प्लान जुड़ियो आहे उहो हिकिड़ो वॾो राज़ आहे। असीं चाहियूं था त उन मुख्य कातिल मुश्ताक सहते खे गिरफ़्तार कयो। सिंधियत बि संगत शाख नवाबशाह पारां असां इज़हार यकतरी तौर शामिल थिया आहियूं। असांजी बि इहा डिमांड आहे, इहा घुर आहे त हीअ जेके शहीद सहाफ़ी थिया आहिनि इन जा कातिल जेके आहिनि उहे गिरफ़्तार करे उन्हनि सां इंसाफ़ कयो वञे। 14 महीना गुज़री विया आहिनि। शहीद अज़ीज़ मेमण जा असुल कातिल गिरफ़्तार न थिया आहिनि। वक़्त जे हुक्मराननि उन वक़्त बि चयो त असां 8 ॾींहंनि में कातिल गिरफ़्तार कंदासूं। असांजो IG तब्दील थिए त असां तव्हांखे असुल कातिल गिरफ़्तार करे ॾींदासूं पर उहे वाइदा सिर्फ़ु वाइदे ई रहिया आहिनि। हुकूमत खां मुतालबो था कयूं त हक़ ऐं सच लिखंदड़ सहाफ़ी अजय लालवानी ऐं अज़ीज़ मेमण जे कातिलनि खे जेको उनजे वारसनि पारां जेके केस दाख़िल करायो वियो आहे उनमें कातिलनि खे नामज़द कयो वियो आहे। असीं मुतालबो था कयूं त उन्हनि कातिलनि खे गिरफ़्तार करे सख़्तु सज़ा ॾेई सहाफ़ियुनि में पखिड़ियल बेचैनी आहे उहा ख़तमु कई वञे। हिकिड़ा सरेआम जेके सहाफ़ी आहिनि उहे क़त्ल कया था वञनि। अंधेर नगरी चरबट राजा जो जेको हिकिड़ो जहान आहे उहो हले पियो। शहीद अज़ीज़ मेमण सां गॾु अजय लालवानी जेको आहे उनखे सरेआम क़त्ल कयो वियो। लेकिन हिन महिल ताईं जेके हक़ीक़ी जवाबदार आहिनि जेके असुल जवाबदार आहिनि जेके लिकियल हथ आहिनि उहे ज़ाहिर न कया विया आहिनि। इहो 1 पॉइंट एजेंडा ते निकिता आहियूं असां सहाफ़ी त शहीद अज़ीज़ मेमण ऐं शहीद अजय लालवाणीअ जा जेके मुख्य कातिल आहिनि ऐं जेके उन्हनि जा माइंड सेटलर्स आहिनि उन्हनि खे फौरी तौर ते गिरफ़्तार करे ऐं कैफ़र किरदार ताईं पहुचायो वञे। नाज़रीन, ही नवाबशाह जे कलमकारनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। उनजो चवणु आहे त जेकॾहिं अज़ीज़ मेमण जा जो मुख्य जो जवाबदार आहे उहो जेकॾहिं गिरफ़्तार न कयो वियो ऐं अजय लालवानी जा जेके कातिल गिरफ़्तार न कया विया त हीअ जेका एहतजाजी तहरीक जेका आहे उहा नवाबशाह ताईं महदूद न रहंदी ऐं असीं कराची इस्लामाबाद प्रेस क्लब जे अॻियां बि एहतजाजी धरणो हणंदासीं। कैमरामैन मोहम्मद आज़म भट्टी सां गॾु रहीम लाशारी, अवामी आवाज़ TV, नवाबशाह। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।